उरेरोलाल में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट मरकजी सरते शहीद जान मोहम्मद महर डा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ उरेरोलाल जे सहाफ़िन समेत सियासी समाजी अगवाननि शहरनि ऐं अदीबनि पारां प्रेस क्लब उरेरोलाल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे एहतिजाजी रैली कढी शहीद अलाबख्श चौक ते धरणो हयो वियो। सहाफ़िन अब्दुल गफूर हिंगोरो, सिकंदर साहिवाल, सिंधी अदबी संघर्ष शाख उरेरोलाल जे सेक्रेटरी एहसान मीरल सहतो, सियासी समाजी धुरिन एजाज खुश्क, फुरकान दर्स, बाबर काका, शहबाज साहिवाल, वाढू साहिवाल, जुनेद राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल सरेआम घुमनि पिया पर इंतज़ामिया कार्रवाई नथी करे। हुननि आला इदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।